साईं जे मथा बुलंद आवाज़ टाइम मुकरर थियो टे परी जी नमाज़ खां पोइ टाइम मुकरर थियो आहे दुकान जी बंदि संद लॻी पई आहे हाणे दुकान बंदि कयो सभु वञे पियो उन टाइम ते हज़रत ख्वाजा सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जी ज़ात खे अल्लाह जी बांगड़ी खणी मुंहिंजा सुणा ॿाहिरि हूंदी हुई हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो आहे टियों ॾींहुं गुज़रियो आहे हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जी तबो नासाती पई आहे उन वक़्त में जेके डॉक्टर हुआ मुंहिंजा सुणा हकीम हुया मजूसी हुया वाणिया हुया जमा हकीम हूंदा हुआ मुंहिंजा सुणा जेका हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जी तबियत नासाती पई आहे बुखार थी पियो आहे हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जे ख़ातिर उन मुंहिंजा सुणा वाणियुनि वटि जेको वाणियुनि जो डॉक्टर हो छा डॉक्टर हो उन डॉक्टर वटि आया उन डॉक्टर महिरबानी कर हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह खे हली चकास कर बीमार आहे साईं जी तबो नासाज़ा हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जो ॿुधी करे डॉक्टर हकीम तो चवे त मूंखे पंहिंजो मजहब प्यारो आहे छा प्यारो आहे मजहब मजहब वाणिया चवंदा आहिनि केरु चवंदा आहिनि ॾाढे गला केरु चवंदा आहिनि मूंखे पंहिंजो मजहब प्यारो आहे मां सुल्तान बाहू खे कोन ॾिसंदुसि जेको सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे दोस्त खे ॾिसे थो अज ख़ुदि हुन जे ज़बान मां कलमो जारी थी थो वञे महिरबानी कयो मूं वटि न आणियोसि मूंखे पंहिंजो मजहब प्यारो आहे गाज़ी खान ॿुधी थो गाज़ी खान मूंखे पंहिंजो मज़हब प्यारो आहे साईं इन कर महिरबानी कर नंढड़ो ॿार आहे सग़ीर आहे हामिली शरीफ़ ते हल नफ़्स ॾिसीसि के बुखार जो छुटियूं ॾिस अॻे छुटियूं करींदा हाणे डॉक्टर वॾो पर्चो थो लिखी ॾिए वॾो सम्झो था न डॉक्टर वॾो पर्चो थो लिखी ॾिए माना घटि में घटि 5,000 जी दवा ज़रूरु हूंदी वरी मेडिकल स्टोर वारा अधु दवा न कुल अधु दवा हो सम्झो था न दुआ कयो त हाणे कोई बीमार न थिए हाणे जेको बीमार खे अस्पताल में अचे थो हा मुराद नामुराद शाद बाबा किरोना में ठोकी कल असांजी चाची गुज़ारे वई अल्लाह लाल बत्ती में मरो हाजी गुलाम नबी सुमरे जी घर वारी तो उनखे दिल जो मरीज़ हो साइनस ऐं असांजे भेड़ी हुआ मोहम्मद हनीफ शुक्र उनजी अमर तो रत में तमाम घणी है बेचारी उते इंतकाल करी डॉक्टर में लिखी लो तो एक किरण है खुदा जी का मां पवंदा खुदा इनी वक्त जे सीम के जलील ए ख्वार के जेके मुंहिंजे बीमारी में मरन ए किरण में ना ओ शाह तो सैयद वाली जानी जो शाह जो पुत्री नहीं कंडी जो ऐसे जो पुत्रा तो के पैसे देना मर या जमीन तो के ना कंडी जो ला तू तो छा जो पुत्री नहीं तू जाने दे जवान मामा लिखी जाए सद आओ गरीब इंसान सुनो बेवाज भी जेके पाजे मौत मरे उनके तू पैसे दे करे करोड़ में खुदा की साथ के तू के जानना है जानी बेहया शर्म कर तमीज कर अदब कर अरे यतीम जे बता जुल्म न कर बता खुदा जी देख तोने बता कर की न पवई तो खुदा जे कर का को जी तो किरोना जे भाई दुआ करो भाई निभागे सही शाह के किरोना कदम में लगे जेका आवाम बेजारा ए पिपरा खुदा जी मार पड़ेगा अरे वक्त जो मुझा सुना ईमान जा प्राण क्रिया तबातिया गरीब मिस्कीन गरीब तबातिया ए डॉक्टर जे पेरा अमेरिका जा डालर पैसा मिलन अरे खुदा जे कर का नहीं देता पहला जा खुदा जे कर का बता वाजुल बा जो कहर नाज़िल थी दुआ कर
ज़लील फारा असा के ने जी अज परवाह न सुहाने परवाह दुआ कर त पाकिस्तान में फारूक आजम जो आदिल अचे अली उमर जो जवान अचे एरा गुंड जी हुकूमत असा की खपे ही ना ओ मुसलमान छा जो मर्जा छा किरो ना में जाएगा ये शाहजहां गवर्नमेंट जो पैसो 25 लाख रुपया फी माण्हू ते मिले थो उन्हनि खे कंदा 10 लाख रुपया तव्हांखे ॾींदासीं ॿिया असां खणंदासीं अल अमान वल हफीज़ दुरूद मुंहिंजे दिल पर हबीब जे मथां असांखे नबीअ जा ग़ुलाम पीर करमुल्लाह जड़ा जान कमर वारा सैयद जो जवान खपे अरे नखरा वारो असांखे तुंहिंजे हुकुम जी परवाह थोरे सलाह शरीफ जे सोणे हबीब साईं महिरबानी कर हावली शरीफ जे हर जना हकीम हो मानियो कि बाबा मुखे पंहिंजो मजहब प्यारो मान डालो भला ये कहो तव्हां बोलो न था सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह जो चोलो मुबारक खणी अचो चोलो छा खणी अचो कमीस उहा लाए खणी अचो मां उनखे सिंघंदुसि पोइ मूंखे ख़बर पवंदी रहे कि कहिड़ी बीमारी आहे पोइ मां तव्हांखे दवा लिखी ॾींदुसि पसार दवा मिलंदी आहे तव्हां खाराईंदो सुल्तान बाबू होश थी वेंदो चुप आहे चोपल बि उन ईमान आणाईंदी सुभान अल्लाह अब बीमार जेको हूंदो आहे हुनजो पेशाब बि टेस्ट कंदा आहिनि खांगारो बि टेस्ट कंदा आहिनि पलीती बि टेस्ट कंदा आहिनि हाणे हिनखे मर्ज़ सुञाणियो कीअं कहिड़ो मर्ज़ अथसि आहे या न हज़रत सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह जी कमीस लाहे वक्त जे हकीम वटि खणी आया शोर कोट में सुभान अल्लाह नंढड़ो शहज़ादो खणी आया हज़रत सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे कामिल वली जी कमीस जॾहिं डॉक्टर हकीम वक्त जे हकीम के खणी आया जरा हकीम हो ये जो कमीस के सिखे तकदीर बदल थी तकदीर डारे गला तकदीर हाय हाय सवाने सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह जी में लिखे तो हज़रत सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह जी कमीस रगो वाणे डॉक्टर ये पंहिंजे नक ते रखी आहे त ख़ुदा जो कसम जी तकदीर बदलजी वई अञा कमीस हेठ न थई अस ख़ुदि ज़बान मां कलमो शरीफ़ शुरू थियुसि ला
किबला वक्त जो हाकिम थो अचे वक्त जो बादशाह थो अचे पाण फरमाए था अचण जोस जे वक्त में हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में जो आयो गोदा भजी वेह रहियो अदब से अदब में वेह हथ अदब जा वही ये वक्त जा बादशाह जेके अल्लाह वारनि जे दरवाज़नि जा ग़ुलाम हे इमरान कांडू तो मुझा सुना ढगी जेको यहूदी लाइ बि नाबी आहे दुआ कयो त न इहो हूंदो न इन जी हुक्मरानी हूंदी अरे वो पाकिस्तान में खतरा पैदा हुकूमत कर न रखे के हुकूमत जन अमीर उमर जरे जवान के जन खुदा जो कसम मान गारंटी सा तो जवान गारंटी सा हिकड़ो साल साईं दिलबर साईं के हुक्मरान हिकड़ो साल साईं दिलबर साईं के रगो वक्त जो बादशाह कत ही मुल्क सिद्धो करे साफ करे के वो इस मुल्क में छा है इंशाअल्लाह हर जगह ते सलात व सलाम जा नारा आशिक़ जा मेरा जादो वदता भी अल्लाह इन जे रसूल जा नारा पे लगा पाकिस्तान में तो रगो हुक्मरानी खतरा हन तो मुझा सुना अवाम छा कदो अवाम में जादो दिल लॻो पा परेशान जादे तो दिल जो खरगो वजे कोर जो देग को चढ़े उड़े लगा पिया दुआ कयो त अल्लाह सही अमन ही हिफाज़त फरमाए बाबा किरण रोना कुछ भी कोने खुदा जो कसम कुछ भी कोने का शे कोने अरे जे सीने में कुरान आओते बीमारी भी छा